بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، اللهم صل وسلم وبارك وأنعم على حبيبنا محمد. هي ستو نمبر आहे الأصول القواعد الشرعية. अॼो को सतो नंबर जेको अलक़ाइदा आहे, अलाह करे त सम्झ में अचे असांखे तव्हांखे ऐं उन ते अमल बि थिए त खाधे पीते में असल जेकी मेन शइ आहे खाधो पीतो इंसान असल जेको खाधे पीते में इस्लाम में हर शइ उन में असल आहे, मेन शइ आहे त सभु शइ जाइज़ आहे ऐं हलाल आहे इला मा दल दलील अला शरइयत, यानी असल मेन शइ जेकी आहे हलाल आहे। बाक़ी वञी जे चंद शयूं जेकी हूंदियूं आहिनि, जीअं असीं लिबास में बि ॿुधायो त चंद शयूं जेके अलाह साईं असां ते इस्लाम में हराम करे छॾी आहे नबी जे ज़रिए, त उहे असां सम्झी वेंदासीं त हर शइ जेकी हराम थिए थी, यानी जे 1000 शइ हूंदी न हलाल, त उन्हनि में जेके हराम हूंदियूं थोरियूं हूंदियूं, 20 25 या 50 शयूं ईअं। ऐं छो असल हिन में इबाहा ऐं जे मना जेकी शइ थिए थी उन जो दलील साबित थिए असां वटि क़ुर मां, सुन्नत मां ऐं आलिमनि जे क़ौलनि सां, त पोइ असीं उन शइ खे हराम करे सघंदासीं। ऐं इस्लाम में इहो छो इहो मसइला ईअं आहिनि, छो जो इस्लाम अलाह ताला जे तरफ़ां आयो आहे असांखे, ऐं अलाह ख़बर आहे त हीअ दुनिया जेकी 1400 साल अॻु में ही उहे ॿी शयूं वरी 1400 साल खां पोइ मट शयूं थींदियूं थी वञनि, त असांखे क़ुर में मेन शयूं जेके आहिनि ॿुधाए छॾियूं अथसि, हदीस नबी जे ज़रिए बि ॿुधाए छॾियूं अथनि। पर आम शइ इंसान किथे बि वेहे थो, उथे थो, खाए थो, पीए थो, त उनखे आम शइ जेकी उनखे सम्झ में हुजे त हीअ शइ अलाह जे तरफ़ां मेन शइ आहे, हलाल आहे। केरु चए थो त भाई हराम आहे, चवंदुसि भाउ मूंखे दलील ॾे, सबूत ॾे, असुल ॾे, पोइ मां क़बूल कंदुसि। इन जो अलाह ताला क़ुर में बि यानी काफ़ी दलील तमामु घणा असां चयो त उसूल में असां जेके असुल जेके पढ़ाईंदो क़वाइद, इन में दलील कोन ॿुधाईंदासीं, छो जो दलील तमामु घणा थी था वञनि ऐं आम माण्हुनि खे इहे शइ जी त ॾुखियाई थींदी। तंहिंजे करे असीं मेन शयूं जेके आहिनि असुल ॿुधायूं था, पोइ उन जे हेठां तमामु घणियूं शयूं जेके किथे बि दुनिया में किथे असांखे रंडक थिए थी, त असीं इंशा अल्लाह उन शइ खे जाचींदासीं या पुछा कंदासीं। यानी 80% जे तूं दीन सम्झी वेंदे, बाक़ी थोरो वञी बचंदो त इहो ॾुखियो कोन थींदी इंसान खे। तंहिंजे करे इहो यादि करे छॾ त असुल मेन शइ खाइण पीअण में हर शइ इस्लाम जे तरफ़ां आहे हलाल। हाणे उन में जेके मना थी थिए असांखे इस्लाम में, उहे छा के क़ुर में थी अचनि, के हदीसुनि में अचनि थियूं। हाणे इहे कीअं ज़ाहिर कबियूं, त उहो थोरो मुख़्तसर असीं ॿुधाए था वञूं त मेन शइ जी अलाह ताला असांखे जंहिं शइ जो असांखे झले छॾियो आहे, मिसल तशमल मई त जीअं इंसान जानवर मुअल दमिल मसफ़ूह, जीअं रत जानवर जो जेको सीरत हुजे रत थो निकिरे, इहो बि हराम आहे। मुअल जानवर बि हराम आहे। ख़ंज़ीर जो, मिरू जो गोश्त, कहिड़ो बि नमूनो, नंढा वॾा जानवर, इहे जेके मिरू आहिनि जंहिंखे अरबी में ख़ंज़ीर चवंदा आहिनि, इहो खणी उनखे सीर बि हुजे माण्हू त इहो शइ हराम आहे, छो जो नस अची वियो क़ुर में दलील। इन खां पोइ ओमा ज़ुबिह लिग़ैरिल्लाह, जीअं अलाह ताला क़ुर में चयो न, ओमा ज़ुबिह लिग़ैरिल्लाह, अलाह जे नाले खां सवाइ ॿी कहिड़ी बि शइ खणी, हलाल शइ हुजे, ॾाची हुजे, घोड़ो हुजे, कुकुड़ हुजे, ॿकरी हुजे, पर जीअं असांजे पाकिस्तान में काफ़ी माण्हू चवंदा आहिनि भाई फलाणे कलंदर जे सदिके आहे, हीअ फलाणे नियाज़ जे सदिके आहे, हुसैन जे सदिके आहे, खणी नबी करीम जे सदिके हूंदो। अलाह खां सवाइ ॿिए कंहिंजो नियत बि अची वई न, उहा शइ हराम थी वञे। इन खां सवाइ मिसाल जेके शयूं में, जेके बि शयुनि में नशो आहे, जेकी शइ नंढी हुजे, वॾी शइ हुजे, थोरो हुजे नशो, घणो हुजे, हर शइ में नशो जेको आहे, जो नबी करीम हदीस आहे, मां अस्कर कसीरुहु फ़क़लीलुहु हराम, नबी करीम चए थो जंहिंजी घणी शइ नशो कराए थी, उनजी थोरी शइ बि हराम आहे। यानी इन में हर नशे जी शइ, खणी पीअण जी हुजे, सिगरेट जहिड़ी हुजे, शराब जहिड़ी हुजे, या सिंघण जी हुजे, या वात में विझण जी हुजे, या सुई हणण जी हुजे, हर शइ नशो नंढो घटि घणो इन में सभु इन में हराम थी वञे। उन में ॿिया बि जेके जानवर, जंहिंमें अलाह साईं क़ुर में चई छॾियो आहे त जेके जानवर
पर ॾंदनि सां गोश्त खाइनि था या हथनि सां बटे गोश्त खाइनि था, या जानवर जेके ख़बीस जानवर आहिनि मुस्तक़दर यानी जेके किन था खाइनि, इहे शयूं हराम आहिनि। मुअल जानवर असीं चयो त इहो बि हराम आहे। जेके खणी असीं ॿकरी खे सीर विझूं था उहो खाऊं था हलाल आहे, पर जे पाणे मरी थी वञे या मथां किथां किरी थी पए जबल तां मरी थी वञे, इहा बि हराम थी वेंदी। उन जानवरनि जो रतु पीअणु इहे बि के माण्हू कंदा, असुल क़ुर में अची वियो आहे उहा दम मफ़सूह, इहो जेको आहे इहो रतु जेको आहे इहो बि हराम आहे। ख़ंज़ीर जो जीअं चयोसीं गोश्त हर नमूनो उनजो कीअं बि हुजे, जा उनजो वाह आहे, के माण्हू चवंदा हाणे हिन जो तेल कढनि था, वाह कढनि था, उहो बि हराम थी वियो। ऐं जीअं चयोसीं हर शइ अलाह जे सवा, अलाह खां सवा उन जी ज़बान सां केरु चए या नियत में हुजे त उहा शइ हराम थी वेंदी। ऐं शराब वारी शयूं ठीकु आहे, इहे बि इन में अची विया। ऐं पखी बि जेके जे हथ सां का शइ पकिड़े खाइनि था, उहे बि उन्हनि में हराम थी था वञनि, अची था वञनि। ऐं जानवर जेके जीअं चयोसीं किन था खाइनि, उहे बि हराम थी था वञनि। ऐं यानी जेके चंद शयूं आहिनि जेके हराम जे शयूं अचनि, उहे चंद थियूं अचनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांखे तव्हांखे सभिनि खे ख़बर हूंदी इन शइ जी, त हीअ शइ हराम आहे या हीअ शइ हलाल आहे, इंसानु सम्झी वेंदो। ऐं चंद शयूं जेके जंहिंजी नयूं शयूं अचनि थियूं त उन्हनि जी पुछा कंदो त या क़ुर में हदीस में उनखे मिली वेंदो, या के आलिम सॻोरे कहिड़े खां बि पुछंदो त उहो ॿुधाईंदुसि। सो अलाह करे इहा बि शइ क़ाइदो सफ़ा सुलो आहे। इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त अॼु ई 7 आहे 10 11 ताईं बीहारे मेन जेके आहिनि क़ाइदा त उहे इंसान खे सम्झ में अची विया न त घणियूं शयूं सवलियूं थी वेंदियूं। हादा वल्लाहु आलम बिस्सवाब।